ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। कराची कांत कोरंगी मेहरान टाउन वारे इलाइक़े में KDA SBCA एंटी इंक्रोचमेंट ऑपरेशन दौरान अमलदारनि इलाइक़े वासियुनि में चक्रियूं थी पयूं। डंडा लगण सबबि औरतुनि सूधो 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हिकु एहलकार जो मथो फाटी पियो। एंटी इंक्रोचमेंट पारां मेहरान टाउन जे 11D स्टाफ शरीफाबाद सेक्टर 6 में कार्रवाई कयूं वियूं। कोरंगी इंडस्ट्रियल एरिया, अवामी कॉलोनी, कोरंगी, शाह फैसल ॿियनि थाणनि जी पुलिस लेडीज़ पुलिस एहलकारनि ऑपरेशन में हिस्सो वरितो। ऑपरेशन दौरान इलाइक़ो मैदान जंग बणिजी वियो। डंडा बरदार एहलकार रहवासी औरतुनि मर्दनि ते कड़की पिया। एहलकारनि जी फायरिंग, पथराव लठबाज़ी दौरान औरतुनि सूधो 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हिकु एहलकार जो मथो फाटी पियो, जंहिंखे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती TV कोरंगी जो रिपोर्टर निज़ामुद्दीन भुट्टो असां सां लाइन ते मौजूद है। जी निज़ाम, अपडेट कजो, कार्रवाई थी है, छा तफ़सील आहिनि इन हवाले से? जी, कोरंगी जे इलाके मेहरान टाउन में अॼु KDA ऐं SBCA जे एहलकारनि मुबैना कब्ज़ा ॼाणाए घरनि ते चढ़ाई कई, जंहिंजे नतीजे में जेका आहे उहो पथरा ऐं फायरिंग जे नतीजे में जेके आहिनि उहे 3 खां 5 ॼणा जेके आहिनि ज़ख़्मी थी पिया आहिनि। जॾहिं असां उन खां मालूम कयोसीं त उन जो चवणु आहे त हिते जेके आहिनि उहे घर जेके आहिनि गैर क़ानूनी तमीर कया विया आहिनि ऐं जेको आहे उहो दरख़्वास्त जेके आहिनि उहे घर ख़ाली पिया कराया आहिनि। तक़रीबन 7 खां 8 घर जेके आहिनि उहे D11 ऐं मेहरान टाउन C ब्लॉक ऐं B ब्लॉक में जेके आहिनि उहे कार्रवाई कयूं वियूं आहिनि। ऑपरेशन जे दौरान कोरंगी ऐं शाह फैसल थाणनि जी पुलिस, SBCA ऐं KDA जे एहलकारनि, एंटी इंक्रोचमेंट जे एहलकारनि, लेडीज़ पुलिस जंहिंजे हथनि में डंडा ऐं हथियार हुआ, उन्हनि ऑपरेशन में हिस्सो वरितो। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ऑपरेशन जे दौरान अंधाधुंध फायरिंग ऐं लठबाज़ी में जेके आहिनि उहे केतिरियूं औरतूं ऐं मर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। जॾहिं त इलाइक़े में जेको आहे उहो ख़ौफ़ ऐं हरास छाइजी वियो ऐं इलाइक़ो मैदान जंग बणिजी वियो। हिन वक़्तु बि जेको आहे असां थाणे तां मालूम कयोसीं त का बि केस जेको आहे उहो दाख़िल न कयो वियो आहे। जॾहिं त KDA जे हिरासत में जेके आहिनि उहो 5 खां 6 माण्हू जेके आहिनि उहे गिरफ़्तार ॿुधाया विया हुजनि, पर हुननि अञा ताईं गिरफ़्तारी का बि जेका आहे उहा ज़ाहिर न कई आहे। ऐं इहो बि ॿुधाए पियो वञे त हीअ कार्रवाई जेका आहे उहा KDA पंहिंजी तरफ़ां कई आहे। होॾां मुतासिरनि जो चवणु आहे त हुननि कोर्ट मां केस जेके आहिनि उहे खटिया आहिनि ऐं फाइल कूड़ा साबित थिया आहिनि। उनजे बावजूद बि जेको आहे उहो KDA जेको आहे उहो कार्रवाई करे अॼु हुननि ते जेको आहे उहो लठबाज़ी कई आहे, फायरिंग कई आहे। जॾहिं त KDA जा एहलकार जेके आहिनि उहे धाड़ेलनि जी जेको आहे जेके आहिनि उहे घरनि जूं निज़ाम आगाह कजो त छा इन समूरी कार्रवाई दौरान कंहिंखे गिरफ़्तार बि कयो वियो आहे? जी, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेहरान टाउन 6B में 2 घर जेके आहिनि उहे ख़ाली कराया विया आहिनि, जितां जेको आहे 3 खां 4 ॼणा जेके आहिनि हनीफ़ ॿुधाए पियो वञे। हुन सां गॾु 2 ॼणा उन पुट ऐं 2 ॼणा ॿिया जेके आहिनि उहे ॿुधाए पिया वञनि त उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त उन्हनि ते वैश्याणु तशदुद कयो आहे, जंहिंजे नतीजे में जेके आहिनि हू लहू लहान थी विया आहिनि रक्त में। ऐं ॿियो इहो त KI थाणे जो जेको आहे उहो वॾो मुंशी हेड कांस्टेबल जंहिंजे घर ते बि जेको आहे न पुलिस एहलकारनि जेको आहे हमलो कयो, उन नतीजे में उनजी न्याणी जेका आहे उनजो मथो फाटी पियो आहे, उनजो दर भॻो वियो आहे। ऐं इलाइक़े में जेको आहे उहो हिकिड़ो माना जेको कश्मीर वारो जेको आहे न मंज़र ॾेई वियो हो इलाइक़ो। औरतुनि ऐं ॿारनि में जेके आहिनि कियाट पइजी विया, पर हुननि ते जेको एहलकारनि ते को बि हुननि ते रहम न आयो। ऐं निज़ाम, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, निज़ामुद्दीन भुट्टो असांखे अपडेट करे हो। ख़बर अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं त कोरंगी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में SBCA ऐं ॿियनि इदारनि कार्रवाई कई आहे। कोरंगी इंडस्ट्रियल एरिया, अवामी कॉलोनी समेत ॿियनि इलाइक़नि में कार्रवाई कई वई आहे।